हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। आऊँ आहियां प्रदीप मेघवाड़। आइस क्लास जे प्लेटफॉर्म तां तव्हां दोस्तनि सां मुखातिबु आहियां। दोस्तों, मूं कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ी पोस्ट लॻाई त इंटरनेट ते सिंधी भाइरो इंटरनेट ते तफ़रीह हाणे घणी थी वई, अचो त इंटरनेट तां कुझु सिखूं ऐं रोज़गारु कयूं, जेका तमामु घणो दोस्तनि लाइक कयो उन पोस्ट खे। हाणे उन जेके ॿ चारि लाइनूं उन्हनि खे आऊं खोले करे एक्सप्लेन कंदुसि त असांजा जेके बि सिंधी भाइर आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में मिलियंस जे हिसाब सां मौजूदु आहिनि इंटरनेट ते। तक़रीबन माण्हुनि वटि इंटरनेट जी एक्सेस आहे, लैपटॉप आहे, मोबाइल आहे, पर उन्हनि जो टोटल जेको बि इंटरनेट जो यूज़ आहे उहो कंहिं बि प्रोडक्टिव शइ में न आहे, कंहिं बि क्रिएटिविटी में न आहे। उहो फुल टाइम एंटरटेनमेंट में आहे, चाहे म्यूज़िक ॿुधणु हुजे, चाहे उहो फ़नी वीडियो ॾिसणु हुजे, फुल टाइम तफ़रीह। त मुंहिंजे ख़्याल में तफ़रीह बि असांजी ज़िंदगी जो हिसो आहे, उहा बि हुजणु खपे, पर बीइंग इन फील्ड सां रिलेटेड ऐं मुंहिंजो पंहिंजो बैकग्राउंड इहो रहियो आहे। मूं पंहिंजी लाइफ जा गुज़िरियल कोई 15 साल खां हूअं त आई टी फील्ड में मूंखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि, पर 15 साल खां प्रॉपर जे इन में अर्न कयां पियो थ्रू ऑनलाइन प्रोवाइडिंग सर्विसिस या आई टी कंपनी। ऐं पाण 2-टे आई टी कंपनीज़ रन करे चुको आहियां। दुनिया जूं जेके बि तक़रीबन टॉप कंपनीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसंदो त उहे इंटरनेट बिज़नेस ई हुया ऐं अॼु बि उहे इंटरनेट बिज़नेसिस ई आहिनि। जेकॾहिं अमेज़ॉन खे ॾिसूं त उहो पंहिंजे जेका दुनिया जी टॉप कंपनी आहे, मुंहिंजे ख़्याल में $1 ट्रिलियन खां वॾी कंपनी आहे। सो उहा बि कंपनी बेसिकली हिकिड़ी वेबसाइट हुई बैक इन 97-98 जॾहिं इहा शुरू थी। ऐं गूगल जो जेकॾहिं मिसाल वठूं त उहा बि हिकिड़ी वेबसाइट ई हुई। अमेज़ॉन जेका आहे उहो बुक सेलिंग वेबसाइट हूंदी हुई इन अर्ली डेज़, शुरू वारे ॾींहंनि में उहा किताबूं खपाईंदी हुई। ऐं जेकॾहिं गूगल ॾिसजे त उहो हिकिड़ो सर्च इंजन हो, या अलीबाबा खे चइजे या फेसबुक चइजे, इहे सभु हिकिड़ो नंढी लेवल खां हिकिड़े रूम खां शुरू कयल आहिनि ऐं इहे जस्ट वेबसाइट्स हुयूं। ऐं जेके हींअर दुनिया जूं टॉप कंपनीज़ आहिनि जेको असांखे न सिर्फ़ु असांखे दुनिया सां कनेक्ट करे वेठियूं आहिनि, पर उहे पंहिंजो मिलियन न बल्कि $बिलियन जे हिसाब सां रेवेन्यू जनरेट कनि पियूं ऐं लखनि जे हिसाब सां उन्हनि जा एम्प्लॉइज़ जेके आहिनि उहे इन ऑफिस ऐं ऑफिस खां ॿाहिरि उन्हनि खे कारोबार करे ॾियनि पिया। पाकिस्तान में इन जो मिसाल ॾियूं त दराज़.pk जेका आहे इहो बि असांजे पाकिस्तानी हिकिड़े माण्हू जी स्टार्ट कयल हुई, जेका बाद में हुन खपाए छॾी। या parkwheels.com जेका आहे उहो प्रॉपर इंटरनेट बिज़नेस आहे। ऐं जेकॾहिं ज़मीन.com आहे त उहो बि मल्टी मिलियन कंपनी आहे, उहा बि बेसिकली इंटरनेट कंपनी आहे। सो अनफॉर्चुनेटली इहे सभु शयूं जेके आहिनि इहो पंजाब मां जनरेट थियूं ऐं असांजे सिंध जे सिर्फ़ु कराची शहर मां, पर असांजे सिंध जे बाक़ी एरिया में असांजो सिंधी माण्हू अलाए छो इन्हनि शयुनि खां ॾाढो परे आहे ऐं इन्हनि शयुनि में इंट्रस्ट नथो वठे। पर मुंहिंजी सलाह आहे वक़्त सां गॾु हलणो पए थो ऐं असांजे नौजवाननि खे हलणु खपे। त सवलनि लफ़्ज़नि में तव्हांखे सम्झायां त जेकॾहिं तव्हां जेके बि दोस्त मोबाइल ते वेठा आहिनि, जिन जे अॻियां मोबाइल आहे ऐं या जेके लैपटॉप आहे, जेकॾहिं इंटरनेट सां कनेक्टेड आहे, त हू जेका बि इंफॉर्मेशन उन्हनि जे अॻियां गुज़रे थी, जेका बि शइ उन्हनि जे अॻियां गुज़रे थी, चाहे उहो वीडियो ॾिसनि था, चाहे उहो गूगल ते कुझु सर्च कनि था, गूगल ते जेका बि उन्हनि खे इंफॉर्मेशन मिले थी, उहा इंडिविजुअली हर बंदे जो बिज़नेस आहे। हाणे आइस क्लास जे अंडर में असांजो प्लान इहो आहे त वधि में वधि जेके उहे बिज़नेसिस आहिनि उन्हनि में असांजे सिंध जा माण्हू बिज़नेस कनि। जेकॾहिं ई कामर्स आहे त ई कामर्स में बि असांजो सिंध जो माण्हू अचे ऐं इन में इहो कारोबार बि करे। जेकॾहिं आई टी सर्विसिस आहिनि त वधि में वधि असांजे सिंध जो माण्हू आई टी सर्विसिस ॾिए, चाहे उहो फ्रीलांसिंग जे थ्रू ॾिए या पाण पंहिंजो ऑफिस खोले सर्विसिस ॾिए। हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि त जॾहिं मूं आइस क्लास जॾहिं मिठी जे लाइ मूं रजिस्टर कराई पई त मूंखे ख़बर पई त हैदराबाद खां हेठि को बि पाकिस्तान सॉफ्टवेयर एक्सपोर्ट बोर्ड में रजिस्टर्ड हैदराबाद, कराची हैदराबाद खां अलावा पूरे सिंध में किथे बि को सॉफ्टवेयर हाउस न आहे। केॾी न हिकिड़ी ॾुख वारी ॻाल्हि आहे त असांजे जेके महरान यूनिवर्सिटी या असांजी सिंध यूनिवर्सिटी मां हज़ारनि जी तइदाद मां आई टी ग्रेजुएट्स निकिरनि था, पर उहे अलाए केॾांहुं था वञनि। उन्हनि जी करंटली उन्हनि जी छा हालत आहे, उहे पंहिंजी फील्ड छो था छॾे वञनि।
सो IT जेके ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि खे बि आउं चवंदुसि त वधि में वधि पंहिंजी तव्हां फील्ड खे परस्यू कयो ऐं तमामु घणो पोटेंशियल आहे हिन फील्ड में। ऐं जेकॾहिं तव्हां जॉब नथा करणु चाहियो त तव्हां नंढो पंहिंजो को स्किल सिखी तव्हां घर खां वेही फ्रीलांसिंग जे थ्रू सर्विसिस शुरू कयो या को पंहिंजो स्टार्टअप शुरू कयो जेकॾहिं छोटी मोटी बजट आहे तव्हां वटि। सो इन जे बारे में ई तव्हांखे ॿुधाइणो हो त दोस्त जेके इन फील्ड खां या ही वीडियो जंहिं वटि पहुचे पई उहो अॼु खां ई शुरू थी वञनि, पंहिंजे ॾींहं जा जेके आवर्स तव्हां नेट ते एंटरटेनमेंट ते ख़र्चु कयो था उन्हनि जा कुझु कलाक कढो ऐं यूट्यूब तां सिखो, तव्हां आइस क्लास तां सिखो। आइस क्लास तां बि आउं कोशिशि कंदुसि त हर हफ़्ते तव्हांखे वीडियो ठाहे वीडियो जे वसीले तव्हां सभिनि दोस्तनि खे ॼाण ॾिजे त कीअं इंटरनेट ते तव्हां बिज़नेस स्टार्ट करे सघो था, या जीअं मूं फ्रीलांसिंग जी वीडियो ठाही तव्हां कीअं सर्विसिस ॾेई करे जेकॾहिं तव्हां कंहिं कंपनी जे लाइ या कंहिं बंदे जे लाइ ऑनलाइन कमु करणु चाहियो था त उहो सर्विसिस कीअं ॾेई सघो था। त उन जे बारे में बि आउं वीडियो ठाहींदो रहंदुसि। त नेक्स्ट मुंहिंजी जेका वीडियो हूंदी हिन खां पोइ उहा वीडियो आउं प्रॉपर स्किल ते ठाहींदुसि, कंहिं हिकिड़े स्किल खे आउं वठी ईंदुसि ऐं उन जे बारे में इंफॉर्मेशन ॾींदुसि उहो स्किल तव्हांखे कीअं फ़ाइदो ॾेई सघे थो।